वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब नुसरत जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त दिसंबर में जॾहिं हिनखे लागू कयो वियो त सेप्टेम्बर छो ॼाणायो वियो आहे, हिन जो जवाब में तव्हां खां वठंदसि मां। ॿियो त इहो जेके सभु पार्टियूं कानूनी वेड़ या जमहूरी रस्तो इख़्तियार करण जूं ॻाल्हियूं कनि पियूं त बलदियाती चूंडनि जे हवाले सां तव्हां सम्झो था त सिंध में पीपल्स पार्टी खे टफ टाइम मिलण वारो आहे? मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जेकॾहिं हिननि खे असांखे टफ टाइम हुजे त दांह न करनि। हे ॾिसनि था त असां खटियूं था, मुक़ाबिलो ई कोन्हे अलहमदुलिल्लाह। ऐं जिथे जिथे कुझु जेके हिकिड़ी जमहूरियत हिकिड़ी इहा अहिड़ी उन जो तरीक़ेकार इहो आहे त तव्हां माण्हू जेको आहे वोट जे लाइ जेके कावड़ियल हूंदा आहिनि उन ॾे वेंदा आहियो न। असां जमहूरी पार्टी आहियूं, माण्हू ॾे जेकॾहिं असांजे अचनि था असां वञूं था, इहा त सुठी ॻाल्हि आहे न। हे दांह इन जे करे करनि था त हाणे MQM त मां त हैरान थी वियो आहियां, उन MQM वारा चवनि था त कराची असां हारायूं था। ॾिसो ॻाल्हि इहा त हे जेको बि का बि जेकी बि जीअं हे अदी चए थी न, मुंहिंजी भेण आहे, तमामु इज़त आहे हिन जे लाइ। जेकॾहिं कंहिं बि यूनियन काउंसिल हिकिड़ी बि जेकॾहिं ग़लति ठही आहे न, उन जे लाइ कोर्ट जा रस्ता हिननि खे खुलियल आहिनि। ईअं वेही करे चवणो हीअं थी वियो, ज़ुल्म थी वियो, कहर थी वियो, बर्बाद थी वियो मुल्क, कुझु बि वञनि था कोर्ट में वञनि था, कोर्ट में फ़ैसिलो अची वेंदो। जेकॾहिं का ग़लती हूंदी, जेकॾहिं असां का ग़लती कई आहे त कोर्ट असांजे ख़िलाफ़ु ॾींदी, जेकॾहिं को असां ग़लति न कयो आहे त कोर्ट असांखे फेवर में ॾींदी। असां त इहा ॻाल्हि असां इहा ॻाल्हि कयूं था त हे जेको निज़ाम असां बलदियाती निज़ाम आहे उन में सुप्रीम कोर्ट जो प्रेशर आहे। ऐं इहो सॼो जेको बि माना इख़्तियार आहे, इहो इख़्तियार जेको बि आहे उहो इख़्तियार आहे सूबाई हुकूमत जो। हुकूमत कहिड़ी जेकी माना हुकूमत मौजूदु हूंदी आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त ऐं जमहूरियत इहा आहे त जेके बि पार्टियूं आहिनि, जेके बि दोस्त आहिनि, उन्हनि खे इज़त वारे तरीक़े सां उन्हनि खे माण्हू दावत ॾे ऐं ऑन बोर्ड खणे। असां उहो हर जाइ ते हर दफ़े कयो आहे। बाक़ी हाणे अचण जे लाइ तयारु न आहिनि, का उन में फीडबैक ॾियण जे लाइ तयारु न आहिनि, पोइ चवनि त मुखालफ़त करण जी मुनासिबु न आहे। बाक़ी हाणे इहा ॻाल्हि त कोन्हे त ईअं असां अलहमदुलिल्लाह तव्हां पाण ॾिसो था कराची खां वठी कश्मीर ताईं असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह जेको आहे पंहिंजो कामयाबु थी आहे। ऐं जनरल मुशरफ जॾहिं 2001 में इलेक्शन कराई त कंहिंजा वधीक नाज़िम आया, पूरो सिंध असां स्वीप कयोसीं। उन टाइम ते त असांजी हुकूमत कोन हुई। हाणे असां ते एॾो इल्ज़ाम लॻाइणो त हीअं थी वियो, ज़ुल्म थी वियो, अहिड़ी ॻाल्हि हुजे आहे जेकॾहिं चवनि था त कारो कानून हे हो, इहा त असांखे पाण हिन पोइ इलेक्शन में एॾा गॾु थियूं एतिरियूं पार्टियूं, मां सम्झां थो तारीख़ में गॾु कोन थींदियूं। असांखे माण्हू उन टाइम ते रिजेक्ट करे छॾींदा। माना हाणे जेको माण्हुनि मैंडेट ॾिनो आहे असांखे, हे जीअं बि चवनि, जेकी बि प्रोपेगेंडा थिए, कुझु बि थिए, सिंध जा माण्हू शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो सां मोहबत करनि था, बेनज़ीर भुट्टो सां मोहबत करनि था। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, अदी जेको आहे इहा ॻाल्हि कई, इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे। एॾो वॾो सियासतदान जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरपर्सन आहे, उहो पाण पंहिंजी हेरिटेज खे खणी करे, पंहिंजे जेके सकाफ़त खे खणी करे पाण उनखे प्रमोट करे थो, त इन में कहिड़ी बुराई आहे? इहा केॾी वॾी, इहा त एॾी वॾी अज़ीम ॻाल्हि आहे। मां उन पाण प्रोग्राम में मौजूदु हुउमि, उन में जंहिंमें बिलावल भुट्टो ऐं बख़्तार, मां सम्झां थो त तारीख़ में जेको आहे पंहिंजी हिकिड़ी तारीख़ खे, पंहिंजी तहज़ीब खे, तमदन खे ज़िंदा करणु को गुनाह त कोन्हे। उन्हनि त ॻाल्हि कई, पूरे सिंध जी ॻाल्हि कयूं, ऐं पूरे सिंध में जेके बि असांजूं जेके पोइते शयूं पाण प्रोग्राम कयोसीं पोएं दफ़े, उहे जेके ॻाल्हियूं हिते मां तव्हांजे प्रोग्राम में पोएं दफ़े कयुमि त बिलावल भुट्टे साहिबु पंहिंजी तकरीर में उहे सभु ॻाल्हियूं कयूं। उन में असांजो इहो असांजो जहिड़ी तरह ॿिया फ़र्ज़ आहिनि, अमन अमान बहाल रखणु असांजो फ़र्ज़ु आहे हुकूमत जो। ऐं उन खां पोइ जेको आहे हिते असेंबली में कानून पास करणु, अहिड़ी तरह असांजो जेकी सकाफ़त आहे उन खे बि असां हितां जा ॼाया आहियूं। असां हिन धरती जा पुट आहियूं ऐं असां हिन धरती जूं न्याणियूं आहियूं। असांजो फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजी सकाफ़त खे ज़िंदा रखूं ऐं उन्हनि पंहिंजी सही धरती जे पुट ऐं धीअ जो किरदारु अदा कयो आहे। अच्छा नुसरत, मुत्तहिदा बि एतिराज़ करे थी त गवर्नर बि उन्हनि जो आहे, पीपल्स पार्टी जी सरकार जी एडवाइस ऑर्डिनेंस लागू थी वियो, पर उन ते सही त गवर्नर बि कई आहे न, एतिराज़ उन ते बि थियणु घुरिजे। रुगो पीपल्स पार्टी ते एतिराज़ हर हुन शइ ते एतिराज़ कयो आहे जेका ग़लति आहे, जेका कॉन्स्टिट्यूशनली ग़लति थी हले। हे हिकिड़ो ग़लति कमु करे उन जेके फेवर पिया कनि, सभिनीनि खां वॾी जेका ग़लती पिया कनि, हिन महिल मीडिया ते लाइव वेही ऐं इहो चवणु त हे ऑर्डिनेंस बिल्कुलु सही आहे, ऐं छो जो असेंबली छो न पई अची सघे, मूंखे सम्झ में नथो अचे त असेंबली कॉल छो न, बल्कि रूल्स जे मुताबिक़ रूल्स ऑफ प्रोसीजर जेके ठाहिया अथऊं पाण,
तव्हांखे ख़बर न आहे छा उन में न हुयो छा उन जेका हिन जी पंहिंजी पार्टी जे तरफ़ां उहा तकरीब थी जंहिंमें असांखे ब्रीफिंग ॾिनी वई उहो रूल्स ऑफ प्रोसीजर फॉलो हुनजी नोटिफिकेशन निकिरी चुको आहे हाणे उन्हनि खे उन ते इम्प्लीमेंट करिणो आहे त तव्हांखे फौरी तौर ते हर महीने असेंबली सॾणी आहे बाउंड आहियो तव्हां पोइ कहिड़ी मुसीबत आहे छो न सॾियो इन जो मतिलबु आहे त पोयां सोच में नियत ख़राब आहे न ॿी ॻाल्हि आहे चए थो कहिड़ियूं यूसियूं हाणे सॼी हर पासे हर देह हर यूसी में दां लॻी पई आहे त बाबा हे मांखे त पंहिंजो तक ई नथो लभे रड़ियूं जेके असां ॾे थियूं अचनि जेके फोन था अचनि अदी असांजो इहो तक हुयो हे त असां सां केस करे छॾियऊं हे असांजो तक ई असां खां खसे छॾियऊं अलाए काॾे वञी असांजो वोट दाख़िल थी वियो इहे छा आहे इहो मज़ाक थो हले छा इहो नथो सम्झ में अचे त हे सभु कुझु छा थो थिए इहे प्लैनिंग आहे अदा पाण चई वियो न हे ख़ौफ़ज़दा आहिनि त असां त खटी वियाऊं हा बाबा तव्हां खटी वियाओ छो न खटे वियाओ एडमिनिस्ट्रेटिवली तव्हां पावर में पुलिस तव्हांजे अंडर सॼा जेके बि कमिश्नर तव्हांजा टीचर तव्हां पंहिंजा रखिया नकली नौकरियूं तव्हां ॾियो जाली नौकरियूं नव 9,000 30,000 जाली नौकरियूं ख़ुदा जो ख़ौफ़ त कयो हे पीपल्स पार्टी आहे जे माण्हुनि खे रोज़गार थी ॾे नकली रोज़गार अब अहिड़ो बसि कयोसीं तौबा कईसीं उन खां पोइ माण्हू अची रोडनि ते था बीहनि वाह असांजो चुल्हो बंदि थी वियो असांखे रोज़गार चयूं हे त नकली नौकरी असांखे ॾेई छॾियऊं हे केरु थो करे मां थी कयां ॿी खां पार्टी थी करे ॿी वॾी ऑन द प्रोग्राम तव्हांजे फोरम ते लाइव थो चया था त असां सभिनीनि पार्टियुनि खे दावत ॾिनी आहे कहिड़ी दावत ॾिनी आहे मुंहिंजा भाउ कोई त ॿुधायो नुमाइंदो जेको असांखे चए त बाबा हे तरामीम था आणियूं तव्हांखे क़बूल आहिनि इन खां अॻु में बि जेके तरामीम आहियूं ज़रूरु दावत ॾिनी हुयूं पर जेके तरामीम असां ॾिनियूंसीं उहे सभु वयूं रदी जी टोकरीअ में आयो उहो ई ड्राफ्ट बिल जेको हिननि जो पंहिंजो सो इहे सभु ॻाल्हियूं इमोशनली जेके हिते मीडिया ते वेही चवण त हा ठीकु आहे बेनज़ीर भुट्टो साहिबा हुई हिन मुल्क जी हिकिड़ी ज़बरदस्त लीडर हुई उन जो विजन हुयो ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो विजन हुयो जंहिंखे माण्हू हाणे हिननि जा जेके हलिया विया असांखे त चवनि था तव्हांजो नबील क़बूल वेठो चैनल्स ते थो चवे भई हाणे वो पार्टी नहीं रही आबिदी जेको आहे फैसल आबिदी चए थो भाई वो पार्टी नहीं रही वो नजरिया ही नहीं रहा हम कैसे इनके साथ चले हो असां त कोन था चऊं चैनल्स ते हो था चवनि ऐं मां उन्हनि जी ॻाल्हि थी कोट कयां त हाणे जॾहिं नज़रियो न आहे उहो न आहे त तव्हां हिते वेही उहा ॻाल्हि कयो जेका जस्टिफाई करे सघो सिर्फ़ु जज़्बाती ॻाल्हियुनि सां तव्हां सिंध जी अवाम खे न आहे हा तव्हां जनरल इलेक्शन खटी उहा धांधलियुनि सां खटी इहे रिकॉर्ड हाणे अची विया जिते असांजो कैंडिडेट हुयो उन उतां डबल ट्रिपल वोट खया आहिनि यानी असां बाक़ाइदा वोट वरिता तव्हां वरी जेके रातो राति धांधली कई हाणे हिन में अथव 3 ॾींहंनि खां पोइ रिज़ल्ट कढंदा मूंखे ॿुधायो सभिनि 3 ॾींहंनि खां पोइ उहो बि लोकल पार्टी जो बाबा कहिड़ी मुसीबत आहे जनरल इलेक्शन जो रिज़ल्ट 5 बजे ख़तम थो थिए वोटिंग बंदि थी थिए 5 ॾह 5:30 ताईं रिज़ल्ट अचणु शुरू हे उहा इलेक्शन आहे जेको हिकिड़ो ग्रास रूट लेवल तां हिकिड़ो माण्हू पंहिंजी सियासत जे करे पंहिंजो पाण नुमाया करण लाइ उहो अॻिते थो अचे ऐं उहो पंहिंजी कंटेस्ट थो करे तव्हां उन सां एॾो ज़ुल्म था कयो 3 ॾींहंनि खां पोइ हुन जो रिज़ल्ट ईंदो मूंखे ॿुधायो पावर में तव्हां एडमिनिस्ट्रेटिवली तव्हांजा माण्हू वेठा आहिनि हो 3 ॾींहंनि खां पोइ हुन ते कहिड़ी कीस थींदो हुन सां केतिरो मुसीबत थींदी जेका हाणे असांजे वर्करनि सां पई थिए जेके FIR एॾियूं आहिनि जो वीचारा सॼी ज़िंदगी कोर्टनि जा पंध बि कनि तॾहिं बि हुननि खे रिलीफ कोन मिलंदो ॿुधायो 3 ॾींहंनि खां पोइ उहो जेको वीचारो खटे बि ईंदो उनखे तव्हां केतिरो प्रेशराइज़ कंदो सियासी तौर इहा शइ कोई इनखे डिनाए न कंदो त इहो प्रेशर पवंदो आहे उतां जो वॾेरो या कोई बि हूंदो उहो उनखे एतिरो प्रेशर कंदो त ख़बरदार 3 ॾींहंनि खां पोइ न तुंहिंजी घर लभंदो ई न तुंहिंजो हितां माल मता लभंदो ई लिख हिते असांजो आहे वीचारो लिखी ॾींदो 3 ॾींहंनि खां पोइ त इहो थियणो आहे न त पोइ तव्हां स्वीप त कयूं वेठा हो मुंहिंजा भाउ तव्हां सही चयो तव्हां स्वीप कयूं वेठा हो पर कानूनी वेड़ा असां विढ़ंदासीं जेका जमहूरियत तरीक़ो तव्हांखे उहो करिणो हो तव्हां उहो न कयो छो जो तव्हांजी बदनीयती इन में तव्हां इजलास कॉल न कयो असां रिक्विज़िशन ॾिनी आहे भले तव्हां असांजी रिक्विज़िशन ते घुरायो आहे पंहिंजी इहा शइ असेंबली जो मिल्कियत आहे असेंबली में इहा शइ थियणी खपे तव्हां उनखे सपोताश पिया कयो इहो तव्हांखे तारीख़ ज़रूरु वराईंदी ऐं सिंध जो तव्हांखां ज़रूरु पुछंदो डॉक्टर साहब तव्हां जॾहिं MQM सां इतिहादी हुयो तॾहिं जॾहिं मकानी कानून में तरमीमूं कयूं वयूं त MQM तव्हां सां इतिहादी हूंदी ऐं फंक्शनल लीग वारा हुनजी मुखालिफ़त कंदा हुआ हाणे जॾहिं इन तरह जूं ॻाल्हियूं बि विच में मीडिया में काफ़ी रिपोर्ट थियूं त सिंध जो वॾो वज़ीर बि चवंदो रहियो या ॿिया वज़ीरनि जा बयान बि ईंदा रहिया त मुतहदा जल्द जेको आहे सो PP सां शामिल थींदी या ठा जूं ॻाल्हियूं थियनि पियूं छा मकानी निज़ाम जे हवाले सां मुज़ाकरात कामयाब न थी सघिया जो मुतहदा हाणे फिरी वञी करे अपोज़िशन सां मां हिकिड़ी गुज़ारिश कयां पहिरीं ॻाल्हि इहा त अदी जे लाइ मूंखे इज़त आहे पर ॻाल्हि इहा त जोश ख़िताबत में अदी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हुई ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो हुयो
शहीद ज़िंदा हूंदा आहिनि ऐं ॻाल्हि ॿुधायां मां उनजे विजन जी मां ॻाल्हि हिकु कई ॻाल्हि तव्हां कयां ग़लति ॻाल्हि में न मां हिकिड़ी ॻाल्हि उनजे विजन जी ॻाल्हि आहे उनजो विजन हुयो मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हां ग़लति हुन में आणी अथव त पोइ वरी अॼु बि उनजी पार्टी आहे ऐं पार्टी जो सिर्फ़ु जेकॾहिं तव्हांजा बेनज़ीर भुट्टो साहिबा कोन हुई, बेनज़ीर भुट्टो साहिबा इंटरनेशनली लीडर हुई इन करे तव्हां उन जा दावेदार नथा थी सघो ॿी ॻाल्हि जुल्फ़िकार अली भुट्टो बि हिकिड़ो लीडर हुयो मुखालफ़त कयो इन करे इहो चवण त असांजी उहो मिल्कियत कोन थियो न तव्हांजो अॼु तव्हां कल्ह तव्हां ॿी पार्टी में हो अॼु पीपल्स पार्टी में अची वियो तौर ते न इहा कंहिं कहिड़ी बि पार्टी में ॻाल्हि कोन थी? हुआसीं पीपल्स पार्टी में हुआसीं मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां हाणे हक़ीक़तूं भला कोई हिकिड़ी deny ॻाल्हि कंदो ॿुधायां यार, माण्हुनि खे विसरी मोहतरमा वेंदियूं बेनज़ीर भुट्टो जी लेगेसी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो प्रोग्राम उनजी औलाद उनजो हस्बैंड अॼु बि उहा ई पार्टी हलाइनि था उहा पार्टी आहे अल्हम्दुलिल्लाह ऐं उन जे करे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे असां मञूं था त वोट मिले थो माण्हू उन्हनि सां मोहबत करनि था उहे शहीद आहिनि शहीदनि जी पार्टी आहे वधी पोइ उन खे इहो जेको इहा ॻाल्हि कई त इहा मुनासिब न आहे मां इहा क्लियर मां वरी चवां मां हिकिड़ी इहो ॻाल्हि ग़लति मुंहिंजे ख़्याल में या त सोच सम्झ तव्हांजी थोड़ी न हुआ तव्हां थोरो जोश ख़िताबत में थोरो तव्हांखे हुई जॾहिं असां उन्हनि खे एतिरी रिस्पेक्ट था ॾियूं ॿी ॻाल्हि त तव्हां ईअं छो था चओ बेनज़ीर भुट्टो साहिबा जो विजन हुयो ऐं जुल्फ़िकार अली भुट्टो जो विजन हुयो ऐं इहो असां बि नथा चऊं ज़बीर असां बि न चऊं तव्हांजा उहे लाइव प्रोग्राम में वेही था चवनि असां त कोन था चऊं न उहे हाणे जेके पार्टी छॾे वञनि उहे चवनि था त उन्हनि जी कहिड़ी क्रेडिबिलिटी आहे जो उहे चवनि था उन्हनि जी चवण ते तव्हां त न चओ न असां मां उनजी कोड कंहिंखे चइबो आहे कोड करण मीन्स उहे था चवनि मां त नथी चवां न ठीकु आहे पर ॻाल्हि आहे त मां त हाणे हिकिड़ो सुलझल पुराणो सियासतदान आहे पीर साहिब पघार जे लाइ असांखे इज़त आहे उहो त अहिड़ी असां मतिलबु पार्टी जे लीडर्स जे लाइ कम अज़ कम जेको आहे पंहिंजो उन्हनि खे मतिलबु इन नंढे ॻाल्हियुनि ते उन्हनि खे कोड न कजे त वधीक बहितर आहे बाक़ी फोकस रखिजे उन ॻाल्हियुनि ते जेको इशू आहे हाणे तव्हां जेको क्वेश्चन पुछो त छा पुछो तव्हां लाइ सुवाल मां तव्हांखां पुछियो त जॾहिं तव्हां सां गॾु मुतहदा इतिहादी हुई मुफ़ाहिमत जे नाले ते तॾहिं तव्हां जेको कानून मकानी कानून आंदो उनखे कारो कानून चयो वियो सिंध जी आवाम पारां उन ते एतिराज़ वारिया विया त तॾहिं फंक्शनल लीग उनजी मुखालिफ़त कई अपोज़िशन पार्टी जी हैसियत सां हाणे मुतहदा जे हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर ॿियनि वज़ीरनि जा बयान मीडिया में साम्हूं ईंदा रहिया त जल्द मुतहदा सां मुफ़ाहिमत थींदी आहे मुतहदा सिंध हुकूमत जो हिसो बणिजंदी छा मकानी निज़ाम जे कानून जे हवाले सां के मुज़ाकरात कामयाब न थी सघिया जो मुतहदा हाणे मकानी कानून साॻिए ई जेको आहे हुनजी मुखालिफ़त कंदे अपोज़िशन सां गॾिजी वई आहे मां हिकिड़ी गुज़ारिश कयां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मां पहिरियों ई हमेशह इहा ॻाल्हि कई आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी इहा पॉलिसी आहे त जेके बि पार्टियूं आहिनि उहे जेके पाकिस्तान में हिते आहिनि उन्हनि सभिनी सां कंहिं सां बि कंहिं वक़्तु बि का ॻाल्हि थी सघे थी बाक़ी रहियो सुवाल इहो त जेको इहो कानून पास थियो त ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी बि ॾिठो त सिर्फ़ु जेको आहे पार्टियूं न पर सिंध जो अवाम उनखे पसंदि नथो करे वक़्तु आयो त असां उनखे जेको आहे पंहिंजो वापसि करे छॾियोसीं असां त अवाम जो फ़ैसिले खे इम्प्लीमेंट कयोसीं न अवाम जे फ़ैसिले मुताबिक़ हलियासीं न सिंध जो अवाम न पियो चाहे असां वापसि करे छॾियोसीं उन में त असां त हरूभरू ज़िद न कई सिंध जे अवाम जो पुरज़ोर एहतजाजनि खां पोइ एहतजाज बिल्कुलु एहतजाजनि खां पोइ जेकॾहिं ॾिठोसीं त एहतजाज थिए थो ऐं सिंध जा माण्हू नथा चाहिनि त असां वापसि कयोसीं उन में असां त एडमिट कयूं था इहा ॻाल्हि इहा अहिड़ी ॻाल्हि त कोन्हे त असां एडमिट नथा कयूं ज़ाहिर आहे असां अवामी पार्टी आहियूं अवाम जो रायो जेको हूंदो त ज़रूरु असां उन ते सोचींदासीं जेकॾहिं का ग़लति ॻाल्हि हूंदी का थी वई हूंदी त उन में को हर्ज न आहे जेकॾहिं असां चऊं त भाऊ उन टाइम ते असां ग़लति हुयासीं ऐं ॾिठोसीं अवाम इहो नथो चाहे त उनखे वापसि वठी छॾियोसीं अच्छा नुसरत मकानी चूंडुनि जे हवाले सां फंक्शनल लीग जी छा हिकमत अमली हूंदी कंहिंसां इतिहाद कयो वेंदो छा क़ौम परस्तनि सां इन हवाले सां को राब्तो थियो आहे इतिहाद करण जूं के रिथाबंदियूं थियूं आहिनि ॾिसो सभिनि अॻ में त इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी दिलि खे लॻी त अदा चयो त अवाम पसंदि न कयो इन करे असां अवाम जी पुरज़ोर हुन ते इन जो मतिलबु आहे त तव्हां जेको कानून पिया ठाहियो उन महिल ठाहिण महिल चओ था 14 कलाक वेठा आहियूं सॼी राति वेठा आहियूं इहे स्टेटमेंट्स अथव 14 कलाक वेही असां इहो कानून ठाहियो आहे कसम सां हिकिड़ो ॿियो प्रोग्राम कयो सभिनि ते मां सभु उहे स्टेटमेंट्स हिकु हिकु जो खणी अचां कोट कयां छो जो मां हिकु हिकु लम्हे जी विटनेस आहे मूंखे ख़बर आहे 14 कलाक 16 कलाक असां हिन कानून ते कमु कयो आहे इहो चई पोइ हाणे चवनि त सिंध जी अवाम न पसंदि कयो तव्हां वेही कारो कानून ठाहियो पिया हिकिड़ी इतिहादी जे चवण ते ऐं उन जी जॾहिं तव्हां पढ़ो न त तव्हां हैरान थी वेंदो त सिंध सां तव्हां कहिड़ी वेदत करण पिया वञो जेकॾहिं सिंध जी अवाम न निकिरे हा न या तहरीक न हलिया असेंबली जे फ्लोर तां या तहरीक न हलिया त सिंध तव्हां जे हिसाब सां सोचियो वियो ॿियनि हिसनि में विराइजी वञे ठीकु आहे
इहो त इहो आहे त इहा पंहिंजी इन चवण खे कहिड़े हवाले त सिंध जी अवाम चयो 16 कलाक वेही तव्हां कानून ठाहियो, उन खां पोइ सिंध जी अवाम पसंदि न कयोसि, असां रिपील कयोसीं। पंहिंजा लफ़्ज़ पाण ई अदा उनखे ॾिसे। ॿी ॻाल्हि तव्हां चयो त असां लोकल बॉडी जे हवाले सां ॾिसो, इतिहाद कंहिंसां बि कंहिं महिल थी थो सघे, हीअ सियासत आहे। ऐं इहे जेके आहिनि इहे तव्हां ॾिठो हूंदो त मुख़्तलिफ़ हवालनि सां कंहिं पार्टी कॾहिं कंहिंसां आहे, पर इशूज़ खे ॾिसी इहो ॾिसबो त कंहिं पार्टी सां काथे असां इतिहाद करे था सघूं या काथे उहा पार्टी असां सां सिंध जे मफ़ाद में आहे त ठीकु आहे। अदरवाइज़ जेके ग्राउंड रियलिटीज़ हूंदियूं इहे लोकल ई हूंदो, लोकल देह यूसी लेवल ताईं या उन हवाले सां जंहिं पार्टी सां असांजी हुते मैचिंग थिए थी या उन सां कमिटमेंट थिए थी। इतिहाद त कंहिंसां बि कंहिं महिल बि थी थो सघे, पर इहो अञा देरि वारी ॻाल्हियूं आहिनि। असां त अञा हे जंग पिया विढ़ूं, इन जेका कानूनी जंग आहे, असां कोर्ट में बि आहियूं, कोर्ट खां ॿाहिरि बि अवाम खे सम्झाइण जी कोशिशि पिया कयूं, ॿुधाइण जी कोशिशि पिया कयूं त ॾाढी वेदण थी थिए। हे तमामु पार्टीज़ खे भित सां लाहे उनखे साइड में करे पाण जेको न वन मैन मैच हूंदो आहे, इहो उहो मैच खेॾियो। वॾी महिरबानी अवां ॿिन्ही महिमाननि जी, मां प्रोग्राम में आहियां। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तम थो थिए। पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां मेज़बान सभिनी मेमण। नाज़रीन, सिंध सरकार 18 जनवरी ते बलदियाती चूंडूं कराइण ते राज़ी थी वई आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ सियासी धुरियुनि खे पीपी जी सिंध सरकार खां सिंध में तकबंदी ऐं बलदियाती कानून में बिलनि ऐं ऑर्डिनेंस ज़रिए तरमीमनि ते एतिराज़ आहिनि, जंहिं लाइ उन्हनि धुरियुनि पारां कानूनी ऐं जमहूरी वेड़ जा रस्ता इख़्तियार करण जूं ॻाल्हियूं बि कयूं पियूं वञनि। त सियासी धुरियुनि माण्हुनि जी जोड़ तोड़ में बुरुधल आहिनि ऐं कल्ह जा मुख़ालिफ़ अॼु जा इतिहादी थींदे बि नज़र पिया अचनि। अॼोके प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं। अॼु असां सां स्टूडियो में महिमान आहिनि पीपल्स पार्टी जा MP डॉक्टर सोराब सरकी, वॾी महिरबानी अवां प्रोग्राम में। असांजी ॿी महिमान आहिनि मुस्लिम लीग फंक्शनल जो MP नुसरत सर अब्बासी साहिब, वॾी महिरबानी अवां प्रोग्राम में। डॉक्टर साहिब, पहिरीं मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त बलदियाती चूंडुनि जे हवाले सां हिन वक़्तु तयारियूं बि थी रहियूं आहिनि, त पीपल्स पार्टी बलदियाती कानून में मुख़्तलिफ़ बिलनि ज़रिए तरमीमी ऑर्डिनेंस बि आंदा आहिनि, इन लाइ तव्हां छा चवंदो? मां इहो गुज़ारिश कंदुमि त घणा माण्हू त इहो चाहिनि था त इहो ऑर्डिनेंस जेको आहे उहो अची नथो सघे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान आर्टिकल 128 जे तहत ऑर्डिनेंस अची सघे थो जेकॾहिं असेंबली इन सेशन न हुजे। इहो मां क्लियर करे छॾियां। उन खां पोइ तव्हांखे पाण ख़बर आहे त असां यको इहा ॻाल्हि कयूं था, असांजे इंफॉर्मेशन मिनिस्टर साईं क़ाइम अली शाह यको इहा ॻाल्हि कई त जेको वक़्तु आहे तमामु थोरो आहे, इन वक़्त में थी सघे थो त जेके उहे नताइज जेके असां आणणु चाहियूं था उहे मतां असांखे न मिलनि। इहा ई ॻाल्हि ऐं उन में इहा आई त जॾहिं इहा हर को इहो ॾिसे पियो त पीपल्स पार्टी फासे थी ऐं कोर्ट उन में इहो मसइलो टेकअप कयो आहे, त उहे बि उन में मतिलबु चवनि पिया न बसि पाण तव्हां ॾिसो न का बि अहिड़ी पार्टी कोन हुई जेकी ईअं चए पई त ठीकु आहे हिन पीपल्स पार्टी खे मुख़्तलिफ़ जेको आहे ड्यू टाइम मिले ऐं मुख़्तलिफ़ जेके बि पार्टियूं सभु इहे चवनि पियूं त बसि जल्दी इलेक्शन करायो। ऐं मुतहदा इन कानून मुताबिक़ मुतहदा वारा हाणे वञी करे फंक्शनल लीग वारनि वटि बि विया आहिनि ऐं PTI वटि बि विया आहिनि जेके पंहिंजो हरीफ़ सम्झनि था तमामु घणो। त उहे हाणे इहे बि चवनि पिया त हाणे हिते प्रोग्राम तव्हांजे में बि FQM जो हिकिड़ो आयो मां सां गॾु, शायदि उन बि चयो त असां इहो त चयूं था जेको बि आहे हाणे इलेक्शन थियनि, इलेक्शन थियनि था, ठीकु आहे जेके थियनि। बाक़ी हाणे उन खां पोइ इहा मां बि उन ॾींहुं बि इहा ॻाल्हि कई, हाणे बि इहा ॻाल्हि सिंध हुकूमत खे एॾी तकड़ छाजी हुई जो असेंबली जो सेशन घुराइण खां बिना ई उन में ऑर्डिनेंस ज़रिए तरमीम कई वई? तकड़ उन टाइम ते एतिरो टाइम कोन हो जो माना असेंबली बि घुराइजे ऐं उन खां पोइ वरी उन खे कानूनी शक्ल बि ॾिजे, इन जे करे सेशन में असेंबली कोन आई, इन जे करे असां इहो ऑर्डिनेंस टाइम जे हवाले सां हिते हिकिड़ो मिसाल मूंखे यादि आयो जेको मां लिखी छॾियो त तड़ तकड़ जे हवाले सां सिंध सरकार जा मिसाल मौजूदु आहिनि। गोरखिल जी अथॉरिटी जे हवाले सां सिंध असेंबली हिकु ॾींहुं लाइ इजलास घुरायो ऐं MNA रफ़ीक जमाली खे चेयरमैन बणायो वियो, उहा कानून साज़ी कराई वई। जेकॾहिं तव्हां चाहियो था तव्हां हिकिड़े ॾींहं में बि इजलास घुराए सघो था न, तव्हां कानून साज़ी त करे था सघो। ॾिसो ॻाल्हि आहे न, कानून साज़ी पॉलिटिकल जेके इशूज़ हूंदा आहिनि उन्हनि जूं मुख़्तलिफ़ जेके आहिनि प्रॉब्लम्स हूंदा आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त सिंध असेंबली में जेकॾहिं असां कोई बि कानून पास करायूं था
उनखे असांखे माने ड्यू असांखे मेजॉरिटी खपे। उन में एतिरो जल्दी में मेंबर खे ॿाहिरि के काॾे आहिनि प्रॉब्लम्स थींदा आहिनि। मेजॉरिटी न मिली सघे आहे न मेजॉरिटी असां वटि मिली सघे आहे, बिल्कुलु आहे मेजॉरिटी मिले आहे, पर मेंबर खे ॿाहिरि के होॾे प्रॉब्लम हूंदा आहिनि खोड़। उन शयुनि सभिनी शयुनि खे मद्देनज़र रखिबो आहे। ऐं असेंबली जे लाइ घटि में घटि जेको आहे मुंहिंजे ख़्याल में 24 कलाक या 48 कलाक अॻ में वरी इहा समरी वेंदी आहे हुन ॾे गवर्नर ॾे, माने सुठो टाइम लॻंदो आहे। उन में 24 कलाक या 2 ॾींहं अॻ में न, मूंखे जेकी आहे या त 2-3 ॾींहं उहे इजलास हलियो, हिकिड़ो ॾींहुं न हलियो। ऐं पहिरें ॾींहं त इहो जेको आयो बि उन में डिफर थियो, ॿिए लाइ 3 ॾींहं ते उहो पास थियो। सिर्फ़ु तव्हां छा चवंदो डॉक्टर साहब जी चवाणी मौजूदु त हुननि जी कानूनी राइट आहे उन्हनि खे, हो जेको आहे ऑर्डिनेंस में तरमीम ज़रिए इहो चेंजिंग आणे था सघनि, उन्हनि पंहिंजो राइट इस्तेमालु कयो आहे। ॿियो त वधीक टाइम लॻे हा, असेंबली मेंबर हेॾां होॾां हुजनि हा, उन्हनि वटि एतिरो टाइम कोन हो तड़ तकड़ में, इन करे हुननि जेको आहे सो इहा ऑर्डिनेंस में तरमीम कई आहे। थैंक यू सभी। सभिनीनि खां अॻु में त अदा जेकी जीअं आर्टिकल 120A जी ॻाल्हि कई, अदा में उहो पूरो आर्टिकल पढ़ियो आहे। अॻु में इहो ॿुधाइनि त जॾहिं असेंबली हूंदियूं आहिनि, 4 असेंबली मौजूदु आहिनि, नेशनल असेंबली मौजूदु आहे ऐं इहा जमहूरियत जी तक़ाज़ा आहे, कॉन्स्टिट्यूशन में बि आहे। जॾहिं तमामु असेंबलीज़ फ़ाल आहिनि ऐं जमहूरियत हले पई त पोइ ऑर्डिनेंस जो कोई ज़रूरत कोन हूंदी आहे। ऐं अहिड़ी काई मुसीबत कोन हुई, जीअं तव्हां मिसाल ॾिनो, अहिड़ी घणी मिसालूं पोइ 5 सालनि में आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु यूनिवर्सिटी जो नालो रखणो आहे, उन जे लाइ बि इजलास कॉल थियो आहे। त इन जे लाइ इहा सिर्फ़ु बहाना आहिनि, इहे सिर्फ़ु रीज़न ॾियणा आहिनि जेके अवाम खे ॿुधाइण। अवाम हाणे एतिरी बेवकूफ़ त कोन्हे, उन्हनि खे बि सम्झ में अचे थी। ॿी ॻाल्हि तव्हांखे ख़बर आहे, पाण पंहिंजी ॻाल्हि चयल ॻाल्हियुनि जी नफ़ी करे रहिया आहिनि। जमहूरियत जी दावेदार पार्टी जंहिं जमहूरियत जे लाइ पाण चवंदा रहिया त असां वॾा शहादतूं ॾिनियूंसीं जमहूरियतनि, ऐं इहे ऑर्डिनेंस जॾहिं ईंदा हुया न, तॾहिं इन्हनि जी जेका प्रोटेस्ट हुयो, तव्हांजे मुंहिंजे ख़्याल में चैनल्स में बि हूंदो ऐं इहा रिकॉर्ड आहे, हिस्ट्री आहे, त हिननि बाक़ाइदा फाइट कई आहे। हाणे कहिड़ी मुसीबत आई त तव्हां जमहूरियत में आमरीअत वारा कम था कयो, ऑर्डिनेंस जे ज़रिए राति जो हिकिड़ो कानून आणियो था। कोई अहिड़ो प्रॉब्लम कोन हो, न अहिड़ी तकड़ी तव्हांजा मेंबर्स अची पिया सघनि था, यानी कहिड़ी ड्यूरिंग दीज़ डेज़ 4-5 ॾींहनि में तव्हां पंहिंजे मैसेज करे पंहिंजे मेंबर्स खे सॾे पिया सघो। कुझु बि एनीथिंग इज़ पॉसिबल। तव्हांखे ख़बर आहे, जॾहिं एॾी अहम शइ थिए थी, उन जे लाइ तव्हांखे पंहिंजे मेंबर्स खे एतमाद में। ॿी ॻाल्हि तव्हांखे शायदि विसरी वई आहे त रूल्स ऑफ प्रोसीजर जेको आहे उहो हाणे अची चुको आहे। रूल्स ऑफ प्रोसीजर में इहा शइ कानूनी तौर ते अची वई आहे त हाणे असेंबली हर महीने सवाइ जुलाई जे हर महीने सेशन में रहंदी। हाणे उहो रूल्स ऑफ प्रोसीजर काॾे वियो, उन जी इम्प्लीमेंटेशन काॾे वई। सो हाणे इन्ही ॻाल्हियूं माण्हुनि खे बेवकूफ़ ठाहिणो आहे, छो जो हिननि खे ख़बर आहे त हर हाल में असांखे बलदियाती इंतिखाबात स्वीप करणा आहिनि, असांखे धांधली करणी आहे, जेका शुरूआत थी वई आहे, जंहिंजे लाइ असां सॾियूं था। जेको ऑर्डिनेंस में हिननि अमेंडमेंट्स आंदियूं आहिनि न, इहा अमेंडमेंट्स ई एॾी ख़तरनाक अमेंडमेंट्स आहिनि जेका सिंध जी जोग्राफिकल हिस्ट्री तब्दील करे रहियूं आहिनि। ॾिसो, कराची खां वठी कश्मीर ताईं पंहिंजी मर्ज़ी जा हिननि डिलिमिटेशन कया आहिनि। कमिश्नर डिप्टी कमिश्नर खे विहारे उनखे चयो आहे त बाबा तूं हदबंदियूं कर। हाणे उहो कंहिंजो सबऑर्डिनेट, मुंहिंजो त न आहे न, MQM जो बि न आहे, ॿी कंहिं पार्टी जो बि न आहे। सिधी सही ॻाल्हि आहे, इहा त अलॻि ऐलान हर शइ खे ख़बर आहे त हिन महिल तमामु ज़िलनि में जेके बि ऑफिसर तव्हांजा ड्यूटी, बल्कि हाणे त डे बाय डे तव्हां ॾिसो था। अॼु मां हैरान थी हुयमि त कल्ह इहे ख़बरूं पिया हलनि त सिंध हैदराबाद जो हिननि जेको सदर आहे उनखे CM साहब जो एडवाइज़र पॉलिटिकली ठाहे पियो वञे, वरी मीरपुर ख़ासि अलाए नवाब शाह जो पॉलिटिकली। हाणे हिन महिल अहिड़ी उहिदा ॾियणु, हुननि खे अहिड़ी जाइ ते विहारणु, इहा हिकिड़े धांधलनि जी नई शुरूआत आहे, कंहिंखे ख़बर न आहे। ऐं ॿी ॻाल्हि, डीलिमिटेशन जंहिं तरीक़े सां थी आहे न, इहो वॾो ब्लंडर थियो आहे। यानी इन्हनि जो हक़ ई न आहे जेको वेही डिप्टी कमिश्नर वेहे थो। लाज़मी आहे तव्हांजी पार्टी जो कोई बि बंदो वञी वेहंदो, चओ बाबा कर हल्का बंदियूं। हाणे जिथे 27 यूसियूं आहिनि, तव्हां उनखे चयो आहे त हाणे 27 जिते तूं 50 यूसियूं ठाहे छॾ। हुन बाक़ाइदा 50 यूसियूं करे छॾियूं। उन 50 यूसियुनि में असांजी पार्टी जा जाथा जाथा वोट बैंक आहे, उतां जो जेको माण्हू उहो त रणी थो करे, चए थो जिते मुंहिंजो वोट हुयो उहो त हलियो वियो सॼो उन पासे ॾियण, मां छा कयां, मां कीअं बीहां। अहिड़े तरीक़े सां इलाही शिकूं अहिड़ियूं आहिनि जेके तव्हां जेकॾहिं उनखे पढ़ंदव न त उन में हिननि बिल्कुलु ईअं कोशिशि कई आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां बीहूं, असां ई कंटेस्ट कयूं, असां ई खटियूं। बाक़ी जेके मुखालिफ़ पार्टियूं आहिनि उहे वञी दीवार सां लाइ, हिननि बाक़ाइदा हुनखे दीवार सां लाहिण जी कोशिशि कई आहे। ॾिसो, जमहूरी अमल ऐं तरीक़ो इहो आहे त इहो निज़ाम एॾे अरसे खां पियो अचे पियो
तव्हांखे जेकॾहिं इहा सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां ज़बरदस्ती इलेक्शन कराइणी थी पए त तव्हां हिकिड़ो जमहूरी अमल ॾेखारियो न, दुनिया खे ॾेखारियो त तव्हां सॼी पार्टियुनि खे ऑनबोर्ड था वठो। तव्हां इजलास कॉल कयो, असांजी ॿुधो, ॿी जमातूं आहिनि उन्हनि जी ॿुधो, हिकिड़ो बहस थिए, उन खां पोइ हिकिड़ो हेठे लेवल जी सियासत पई अचे न, हिकिड़ो आम वर्कर, आम यूसी लेवल जो वर्कर कंटेस्ट करे रहिया, उन जो हक़ छो था खसियो तव्हां उन्हनि खे महदूद था कयो पैनल में। पैनल जे ज़रिए तव्हांखे ख़बर न आहे त पैनल में हिकिड़ो यूसी वारो बंदो, उनखे तव्हां मजबूर कयो त तूं पैनल ठाहे, उन खां पोइ तूं कंटेस्ट कंदे। हाणे काॾा माण्हू इकट्ठा कंदो, उन जी एतिरी हैसियत आहे वीचारो जो माण्हू इकट्ठा करे पैनल ठाहे, उन खां पोइ कंटेस्ट करे। इहे तमामु शयूं आहिनि। उन खां पोइ उन जे लाइ बाक़ाइदा हिन में चयो वियो आहे, जेके हिननि अमेंडमेंट्स आंदियूं आहिनि, त कंहिं बि हवाले सां उनखे जेकॾहिं तव्हां नाहिल करे चए थो वीचारो 4 सालनि जे लाइ वियो। एतिरी हद ताईं सख़्तियूं कयूं वयूं आहिनि हिन में। मां इन करे चवां थी त पीपल्स पार्टी जी जेका हिन महिल सोच आहे, ऐं ॿियो धोखो हिननि ईअं ॾिनो, एतिरे अरसे खां ऐलान कंदा रहिया, घड़ी घड़ी चवंदा रहिया इम्पॉसिबल, वी कैन नॉट डू इलेक्शन ऑन 18, इहो चवंदा रहिया न। हर माण्हू शायदि इहो सम्झे त हिननि बाक़ाइदा इहा शइ खणी चुका आहिनि त न कराए सघंदा, माण्हू वीचारा रिलैक्स थिया। यकदमि वरी हिकदमि ऐलान त न बाबा असां कराईंदासीं। त इन में छा मक़सदु हो? इन जो मक़सदु त तव्हां बाक़ाइदा आवाम खे धोखो ॾिनो। हिकु त तव्हां जमहूरी अमल ते अमल न कयो, यानी असां MPS, हिन जो पंहिंजो इस्तेहकाक मजरू थियो आहे। हिकिड़ो MPA मेंबर ऑफ सिंध असेंबली लेजिस्लेटर आहे, उन जो कमु लेजिस्लेशन करणु आहे, उहे सभु घर वेठा आहिनि। तव्हां ऑर्डिनेंस जे ज़रिए हिकिड़ो कानून खणी अची साम्हूं विहारियो ऐं चओ था हलो बाबा हाणे अची वियो, हिन ते अमल करणो आहे। हिकिड़ो त तव्हां उहो सपोताज कयो आहे हिकिड़े MPA जो हक़, उन जो इस्तेहकाक तव्हां मजरू कयो आहे। ॿी ॻाल्हि, तव्हां अहिड़े क़िस्म जा ऑर्डिनेंस आणे तव्हां आमरीयत खे बाक़ाइदा तकीवियत पहुचाई आहे त असां आम जमहूरियत जा दावेदार थियल हाणे पटरी तां लही विया आहियूं, छो जो बेनज़ीर भुट्टो साहिबा त आहे कोन, हाणे हिन जी पार्टी हले ॿिए उन हिकिड़े ट्रैक थी, त उहो ट्रैक इहो ई अथव जेको साम्हूं तव्हांजे साम्हूं। ऐं इहो फर्स्ट टाइम, दिस इज़ नॉट फर्स्ट टाइम, दिस इज़ नॉट फर्स्ट टाइम। पोयां 5 साल बि अहिड़ा ऑर्डिनेंस आंदा अथऊं, गवर्नर हाउस खां बि उहो ऑर्डिनेंस हिन जे नुमाइंदे पेश कया आहिनि, ऐं असेंबली जे फ्लोर ते बि इहा शइ अची चुकी आहे। डॉक्टर साहब हिते मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, अॼु त सॼो जेको आहे पंहिंजो पाकिस्तान पीपल्स पार्टी ते एॾो वॾो हमिलो कयो। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मैंडेट आहे माण्हुनि जो, ऐं हालत इहा आहे जो अधी वारनि जा माण्हू जेके आहिनि हाणे इहा ॻाल्हि करनि था त उन्हनि खे लालच। हिकिड़ो माण्हू ॿुधाए, हिननि जा केतिरा माण्हू जेके आहिनि फंक्शनल लीग जा छॾे करे पाकिस्तान पीपल्स पार्टी ज्वाइन कई आहे। हिकिड़ो माण्हू ॿुधाइनि जंहिंखे असां को सियासी को असां ॾिनो आहे। बाक़ी असां पंहिंजी पार्टी में जेकॾहिं का ख़ुदा न ख़ास्ता कंहिं पंहिंजी पार्टी में कंहिं पंहिंजे ई कंहिं माण्हू खे को उहिदो ॾियूं त उन ते अधी खे बि इतराज़ आहे, ऑर्डिनेंस आहे उन ते बि इतराज़ आहे। मां हिकिड़ी मां ॿुधो तव्हांखे पेशेंटली, तव्हां बि महिरबानी करे मूंखे ॿुधो। बाक़ी रहियो सवाल इहो त हिते वेही करे ॻाल्हियूं करणु तमामु सवलियूं आहिनि। असांखे ख़बर आहे, ॻाल्हि ॿुधो, रिज़र्व सीट वारियूं जेके आहिनि उन्हनि खे अधी जन खे इहा ख़बर कोन्हे, असांखे ख़बर आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, रिज़र्व ते न आयो छा, जनरल सीट ते आयो छा? असांखे छा ख़बर न आहे, तव्हांखां वधीक असांखे ख़बर आहे। कहिड़ी ख़बर आहे? तव्हां हलो हिकिड़े तक में असेंबली में ॻाल्हाइणो, टीवी चैनल ते ॻाल्हाइणो, ग्राउंड रियलिटीज़ ग्राउंड ते वञण जो फ़र्क़ु आहे। तव्हांखां वधीक असांखे ख़बर आहे, पब्लिक में असां वधीक था वञूं, तव्हां छा था वञो पब्लिक में? तव्हां वञो था त पोइ जनरल सीट ते बीहो न। छो न यू आर डिपेंडिंग ऑन पार्टी वारा जेके मर्द वेठा हो, पंहिंजी पार्टी खे तव्हां चओ न, पार्टी में आयो त तव्हांखे ॾे न। पार्टी आयो तव्हां त अहिड़ा कहानी न आणियो। बिल्कुलु, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां जेको आहे न, मां कतई तौर ते ॾिसो, मां कतई तौर ते बिटे निज़ाम जी जेकी हिननि ॻाल्हि कई, मां जेको अधी जी इज़त बिटे निज़ाम जी हिननि ॻाल्हि कई, ऐं बिटो निज़ाम केरु आणणु चाहे पियो, अॼु उन्हनि सां गॾु वेठा आहिनि। माना हिननि जी सॼी सियासत जेकी आहे मफ़ाद ते ॿधल आहे। उते जेको आहे सिंध परस्ती हुई, सिंध जी मोहबत हुई। असां बिटो निज़ाम, अॼु मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, कोन थो फासां, असां कोन उन ते का इलेक्शन न कराईंदासीं। हाणे इलेक्शन करणु वञूं था त हाणे जेको आहे उन्हनि खे दावत ॾेई करे चवनि था असां उन्हनि सां गॾु आहियूं। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, हिकिड़ी मां तव्हांखे ॿुधायां, जेके ग्राउंड रियलिटीज़ आहिनि उहे जेको आहे सिंध जा माण्हू ॿुधनि। बाक़ी हाणे पार्टी कहिड़ी पॉपुलर आहे या कंहिंखे वोट मिले थो, सिंध में केरु खटे आयो आहे, हे 12 पार्टियूं गॾु थियूं, उहो सभिनी ॾिठो, उहा रिज़ल्ट साम्हूं अची वई। वधीक हाणे अञा कुझु ॾींहंनि में जेको अञा हशर थियण वारो उहो पाण सॼी दुनिया ॾिसंदी। मां तव्हांखे ॿुधायां, हे हिकिड़ो पॉलिटिकल प्रोसेस आहे, उन में का बि ग़लति ॻाल्हि कोन्हे। बिल्कुलु जेको आहे पंहिंजो 73 जो 1973 जो कानून आहे, उन मुताबिक़ असां ऑर्डिनेंस आणे सघूं था। बाक़ी रहियो सवाल इहो त असां असेंबली में वरी पास कराए छॾींदासीं, इहो कोई अहिड़ो इशू ई कोन्हे। डॉक्टर साहब, जॾहिं तव्हांजो मुतहदा सां इत्तेहाद मुफ़ाहमती पॉलिसी जे नाले ते त तव्हां अहिड़ो कानून आंदो जंहिंखे कारो कानून चयो वियो, जंहिं ते सिंधी माण्हुनि खे एतिराज़ आहे। हाणे जॾहिं तव्हांजो मुतहदा सां इत्तेहाद कोन्हे,
तव्हां अहिड़ो कानून आंदो आहे जिते शहरी आबादी खे सभिनि जेको मां- आहे एतिराज़ आहिनि त तव्हां ऑन बोर्ड छो न वरितो अहिड़े मां- निज़ाम जे मां लाइ जेको हिकिड़ी- सॼी सिंध में मां सॼे हिकिड़ी- सूबे में लागू मां थींदो हिकिड़ी त ॻाल्हि- ॿियनि पार्टियुनि खे मां तव्हां ऑन हिकिड़ी बोर्ड छो ॻाल्हि न ॿुधायां वरितो त जेके बि पार्टियूं आहिनि सभिनी खे मां असां ऑन बोर्ड वरितो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी सभिनी खे दावत ॾिनी आहे। ॻाल्हि इहा त दावत ॾियणु असांजो फर्ज़ु आहे, के पार्टियूं आहियूं के न आहियूं। हिननि जा जेके लीडर आहिनि उहे पाण ॿुधाईंदा, जेकॾहिं इहा ॻाल्हि न करनि त हुकूमत तरमीम जे हवाले सां तव्हां पार्टियुनि सां राब्तो कयो? तरमीम जे हवाले सां बि ॾिसो न, तरमीम ॿी का बि तरमीम न आहे। जेको असां कानून पास कयोसीं उन में खोड़ अहिड़ियूं शयूं जेके कानूनी तरीक़े सां क्लियर न हुयूं, खोड़ अहिड़ा इशूज़ हुया। उहो मां अधी चधी पढ़ियो न आहे, मां सॼो ऑर्डिनेंस खणी आयो आहियां, ऑर्डिनेंस पियो आहे। मां कीअं न पढ़ियो ऑर्डिनेंस? मां त 1993 खां वठी मेंबर थींदो अचां थो सिंध असेंबली जो। मां सीनियर मोस्ट माण्हू आहियां। मां त हिकु हिकु शइ पढ़ी आहे, उन में ॿियो असां पाण उन ते जेको आहे खोड़ अहिड़ियूं शयूं जंहिं ते जेके उहे क्लियर न हुयूं, त उन जे करे असां उनखे जेके त बाबा कीअं वेझे छा चुजे। हिकिड़ो जेको आहे हिकिड़ो वॾे में वॾो प्रॉब्लम इहो त जेकॾहिं पूरो पैनल आहे, पैनल में जेकॾहिं हिकिड़ो माना हिंदू जेकॾहिं कंहिं हिन में यूनियन काउंसिल में नथो मिले त उनजो छा कजे। उन में इहो ॾिनो वियो त उहा जेको आहे सीट ख़ाली रहंदी, वरी उनजी बाई इलेक्शन थींदी 3 ॾींहंनि में। अहिड़े क़िस्म जा जेके उन में जेके माना कुझु लैक्स हुयूं, माना जेके कुझु कमियूं, उन्हनि खे दुरुस्त कयो वियो आहे। ॿियो छा कयो वियो आहे ऑर्डिनेंस में? का कहिड़ी तबाही कई वई आहे जो उन में एॾो वॾो एतिराज़ कयो वञे थो? पहिरियों इन में तव्हां पाण पढ़ी ॾिसो, हिन में सभु जेके बि अमेंडमेंट आहिनि, कहिड़ी अमेंडमेंट आहे जेकी ख़राबु अमेंडमेंट आहे? जेको कानून आहे उन में खोड़ अहिड़ियूं शयूं जेके क्लियर न हुयूं, कुझु जेके शयूं क्लियर कयूं त जीअं सुभाणे को माण्हू कोर्टनि में वञे का हिन में वञे। असां त बिल्कुलु ॻाल्हि आहे न, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ईमान आहे उहा जमहूरियत ते यकीन रखे थी ऐं इंशाअल्लाह ताला असां जमहूरियत पसंदि आहियूं। असां कॾहिं बि कंहिं आमिर जे थ्रू, पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि जेको आहे आमिर जे थ्रू न आई आहे, हमेशह इलेक्शन खटे करे उनखे जॾहिं खां वटि पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़ुल्फ़कार अली भुट्टे ठाही, सिंध में कॾहिं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे कंहिं बि शिकस्त न ॾिनी आहे। इहो ऑन द रिकॉर्ड ॻाल्हि आहे। हमेशह सिंगल लार्जर पार्टी थी करे तकबंदियुनि जे हवाले सां मुख़ालिफ़ पार्टियुनि खे एतिराज़ आहिनि त तव्हां धांधलियुनि जी शुरूआत कई आहे। तकबंदियुनि जे हवाले सां मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, तकबंदियूं हे त हाणे इख़्तिलाफ़ त जेको आहे अपोज़िशन वारा इख़्तिलाफ़ ई कंदा। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, उहे कॾहिं बि कोन चवंदा त बाबा सही आहे, जेकॾहिं इख़्तिलाफ़ वारा इख़्तिलाफ़ कंदा बिल्कुलु। तकबंदियुनि में हिकिड़ी पैरामीटर्स जेके आहिनि उहे फिक्स कया विया आहिनि त यूनियन काउंसिल जेकी आहे 5,000 खां वठी 15,000, 5,000 खां घटि न हूंदी, 15,000 खां एक्सीड न कंदी। शहरनि में अहिड़ी तरह जेको आहे 10,000 खां 50,000 ताईं जेको आहे पंहिंजो उहे रखिया विया आहिनि तक। उन में त अहिड़ी का ऐं तव्हां मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, उहा इहा चवनि था त दे ऐं हिकिड़ी कहिड़ो ई अलाए छा था चवनि माण्हुनि खे, भला कंहिं कॾहिं ज़िंदगी में कहिड़ा असां अधी या जंहिं असांजे मां जेको आहे पाण इलेक्ट थियो आहे, उहा कंहिं डिलिमिटेशन ठाही आहे? कंहिं फ़रिश्तनि अची ठाही आहे? तपेदारनि ठाही आहे? असां त हाणे असां जेकी डिलिमिटेशन कराई आहे उहे असां डिप्टी कमिश्नर ऐं कमिश्नर कया। पूरो निज़ाम इहो आहे, ॿियो को हिते असां वटि निज़ाम मौजूदु ई न आहे त जंहिं निज़ाम जे तहत असां करायूं। बाक़ी हाणे हिकिड़ो कानून आहे, हिकिड़ो असां वटि मैंडेट आहे, हिकिड़ो माण्हुनि मैंडेट ॾिनो आहे ऐं हिन में जेकॾहिं का बि असां जेकॾहिं का ग़लति ॻाल्हि कई हूंदीसीं न, पोइ माने आउट ऑफ लॉ का कंदासीं, कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान जे ख़िलाफ़ का ॻाल्हि कंदासीं, हे कोर्ट में वेंदो, उन महिल उॾरी वेंदो। जेको बि कमु थियल आहे कानूनी तरीक़े सां थियल आहे। ऐं मां हिकिड़ी ॿी तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त बल्दियात जी जेकी इलेक्शन आहे न, उहा इहा आहे त हिकिड़ी उहा तमामु ख़तरनाक क़िस्म जी इलेक्शन आहे। घर घर जहिड़ो हूंदो आहे। जेके बि ट्राइबल जहिड़ा जेके बलूचिस्तान में मुंहिंजो जेका बि असां तालुक आहे, बलूचिस्तान में जेके बि जहिड़ा थिया आहिनि, वॾा वॾा सरदारनि जा नवाब अकबर बुक्टी वारो ॿिया मुल्क खे एॾो नुक़सानु थियो, उहे सभु बल्दियात ते थिया आहिनि। कॾहिं बि सूबाई ऐं क़ौमी असेंबली ते न थियो आहे। असां पहिरियों दफ़ो उनखे पॉलिटिकल पार्टी आंदी आहे, छाकाणि त पोइ ईअं थींदो त हे असांजो कबीले जो सरदार आहे, हे चङो मुड़ुसु आहे, इहो हाराए वियो, घटि खां हाराए वियो। हाणे असां सभिनी खे पार्टियुनि खे मौक़ो ॾिनो आहे, सभु पार्टियूं अचनि। जेकॾहिं पार्टी खटियो त सभु उन में जेकी MP ऐं सूबाई असेंबली क़ौमी असेंबली ते थींदो आहे, पार्टी खटियो हाराए बि पार्टी ज़ाती का जो मसइलो कोन थींदो। ऐं पहिरियों दफ़ो असां पॉलिटिकल ग्राउंड्स ते कयूं था, पार्टी बेसिस ते कयूं था ऐं इहो मां सम्झां थो त बहितरीन छा चवंदो आउट ऑफ लॉ इन में का बि शइ कोन्हे को ऐं ग्राउंड रियलिटीज़ खे नज़र में रखंदी तरमीम कई वई आहे। तव्हांखे कहिड़ियुनि तरमीमनि ते जेको ऑर्डिनेंस ज़रिए कयूं वियूं आहिनि उन्हनि ते कहिड़ा एतिराज़ आहिनि तव्हांखे? सिर्फ़ु ॻाल्हियुनि सां जेको आहे न कंहिंखे तव्हां कन्विंस नथा करे सघो। हे जीअं अदा वारा जज़्बाती ॻाल्हियूं कंदा न वेठा, बसि पीपल्स पार्टी हे असांखे मैंडेट आहे, ठीकु आहे तव्हांखे मैंडेट आहे, हे ज़बरदस्ती वारो मैंडेट आहे, असां चयोसीं असां त रड़ी कंदासीं पोइ 5 साल ज़बरदस्ती वारो मैंडेट आहे।
मैंडेट जो इहो मतिलबु न हूंदो आहे त उन जो ज़बरदस्ती करे उनखे इम्प्लीमेंट करायो वञे ऐं चयो वञे त न इहो ग़लति कम बि सही आहे। सो हे जेके अमेंडमेंट सदा चए थो न त कानूनी आहिनि, इन में जेके शिकूं आयूं आहिनि इन्हनि शिकियुनि खे जेकॾहिं पढ़ियो वञे त ख़बर पवंदी। जो अदा चए थो न यूनियन काउंसिल ऐं यूनियन कमेटी त ख़तमु कयूं वयूं, उन खां पोइ यूनियन काउंसिल ठाही वयूं ऐं उन यूनियन काउंसिल्स में काथे त 10,000 काॾे त 50,000, इन खे कीअं जस्टिफाई कंदा? मूंखे ॿुधायो कहिड़ो को बैलेंस रहियो? को बैलेंस रहियो? न रहियो न। इन खां पोइ हाणे तव्हांखे टाइम मिलियो न, तव्हां ॻाल्हायो, तव्हां त पंहिंजी जज़्बाती तकरीरूं कंदा आहियो न, हक़ीक़तूं बि त ॿुधायो न माण्हुनि खे। ॿियो अदा फरमायो त हिननि में एतिरो हुजे हा त माण्हू उन्हनि खे छो छॾे वञनि हा? असांजा माण्हू जेके वञनि था उहे असांजा हुया ई कोन, उहे त आया हुया हलिया विया। लाज़मी आहे, लालच आहे। लालच ऐं ॿी ॻाल्हि जेको हिननि पॉलिटिकली इंतकामी कारवायूं शुरू करे छॾियूं आहिनि, जेके माण्हुनि खे असांजे उन्हनि ते मथां FIRs, उन्हनि खे प्रेशर विझणु, उन्हनि खे ख़ौफ़ज़दा करणु। ऐं पंहिंजा जेके हिननि रखिया आहिनि वाठा वाठा SHOs ऐं SP वग़ैरह, इहे वेठा असांजे माण्हुनि जे घरनि में घिरणु, उन्हनि जे माल मता खे लुटणु, उन्हनि खे एतिरो ख़ौफ़ज़दा करणु। सॼो ॾींहुं तव्हांजे चैनलनि ते हलनि थियूं पटियूं बि, उहे वीडियो क्लिप्स बि हलनि थियूं त चूंडगे में छा शर लॻो पिया, वीचारा दीवाना रड़ियूं पिया, दाऊं था कनि, असांजो ॾोह छा आहे, असां कयो छा आहे? 300 सालनि खां असां हिते रहूं पिया, पर उतां जो जेको SHO आहे वांगार पियो वहे। बाबा हिननि खे एतिरो तंग कर जो आख़िर मजबूर थी या त लॾे वञनि या वरी चवनि त बाबा भोतार जीअं तव्हां चवंदो असां उहो कंदासीं। इहो हशर त लॻो पियो आहे। कोटजी में ॾिसो असांजी कहिड़ी बिरादरी आहे, तुमराणी हुजे, बरी बरोच हुजनि, शंभाणी हुजनि, गोपांग हुजनि, हे सभु असांजा पुराणा पीर साहिब जा वर्कर ऐं नज़रियाती वर्कर। उन्हनि में चंद जेके आहिनि वीचारा उहे लालच में हलिया विया त हलिया वियासीं, सॼो ॾींहुं वेठा ॻाइनि था, वरी उन्हनि खे CM हाउस में विहारे वॾा ब्रेकिंग न्यूज़ थी हलिया, फंक्शनल जा बाबा वॾा हलिया विया हिननि वटि। हे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वफ़ादारी बदिलाइण बि हिननि, यानी हिननि वटि हाणे पीपल्स पार्टी वटि ॿियो को हल आहे ई कोन। वफ़ाक़ जी पार्टी जॾहिं सूबे ते पुॼंदी ऐं उते वेही शोज़ कंदा, कल्चर हुजे या कंहिं बि हवाले सां, त सॼी दुनिया इन शइ खे सम्झे थी त तव्हां हाणे पंहिंजी नज़रियाती जेका तव्हांजी हुई, जंहिं ते तव्हां इहा पीपल्स पार्टी स्टैंड पई करे, उहो तव्हां हाणे ख़तमु करे चुका आहियो। तव्हां पोएं 5 सालनि में अहिड़े क़िस्म जा उहे कानून पास कराया जेको तव्हां हिस्ट्री में, हाणे तव्हां फरमायो था त तव्हां MQM सां गॾु वेठा आहियो, असां MQM सां लीगल पॉइंट्स ते वेठा आहियूं। असां को ख़ुदा न ख़ास्ता कंहिं बि हिन अहिड़े इशू ते हुननि सां न वेंदासीं जेको सिंध जे ख़िलाफ़ हूंदो। तव्हां वियो पीपल्स पार्टी उहो कमु करे ॾेखारियो जेको सिंध खे जॾहिं 2 हिसनि में विराए पियो वञे, हिकु दफ़ो इहो वार कोन कयो आहे। सिंध जी आवाम तव्हांखे कॾहिं माफ़ न कंदी। तव्हां गवर्नर हाउस में पंहिंजो बाबा ऐवान जेको हाणे हिननि जो आहे बि कोन, उहो बि थो ऐलान करे त हाणे हैदराबाद ॿियो, कराची ॿियो, हाणे जेको ईंदो हैदराबाद खां पंहिंजो परमिशन वठी पोइ कराची में दाख़िल थींदो। इहो बि तव्हां कानून ॾिनो। उन खां पोइ असेंबली में कारो कानून तव्हां पास करायो MQM सां गॾु। असां त हर लेवल ते तव्हांखे रड़ियूं करे चवंदा रहियो त बाबा काॾे था वञो पीपल्स पार्टी वारा हो, तव्हां त सिंध वासियुनि जी पार्टी हुयो, तव्हां त सिंध धरतीअ जा वासी चवणाईंदा हुयो, तव्हांखे छा थी वियो? सिर्फ़ु मफ़ाद पंहिंजो। तव्हां त शुरू खां वठी चार्टर ऑफ डेमोक्रेसी बि तव्हां साइन कयो, असां त कोन चयोसीं। पंहिंजे मफ़ाद लाइ जेको चए त तव्हां कयो। हिन में जेके अमेंडमेंट्स आहे ॿुधायो कहिड़ी पार्टी खे तव्हां ऑन बोर्ड वरितो आहे, छो न वरितो? अहिड़ी कहिड़ी मुसीबत हुई? अदरा जो आणण जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे पंहिंजा मक़ासिद हासिल करणा। मूंखे ॿुधाए अदा त हे आहे त हाणे हिन दिसंबर में न, सेप्टेंबर जो हिन में छो आयो वियो आहे त सेप्टेंबर खां वठी लागू थींदो? मूंखे ॿुधायो। इन जो इहो मतिलबु आहे त इहा वॾी इहो गैर कानूनी अथव। असां कोर्ट में विया आहियूं, बिल्कुलु विया आहियूं, असां बि विया आहियूं ॿी पार्टी। हिकिड़ी सभिनि सिर्फ़ु ॻाल्हि मूंखे ॿुधायो, असां मुखालिफ़ आहियूं इन शइ जा, नून मुखालिफ़ आहे, PTI मुखालिफ़ आहे, MQ मुखालिफ़ आहे, आहियूं। अॼु रेक्यूज़िशन वई त मूंखे ॿुधायो त जॾहिं सॼी पार्टियूं जेके कंटेस्ट करण बि चाहिनि थियूं, इन निज़ाम जे फेवर में बि आहिनि, उहे सभु जॾहिं रड़ियूं थियूं कनि त इट मीन्स त समथिंग इज़ रॉन्ग, कुझु ग़लति थी रहियो आहे। तव्हां अवाम सां धोखो करे रहिया आहियो। अहिड़े वक़्त में ऑर्डिनेंस जी कहिड़ी ज़रूरत थी, इहा बि सभिनीनि खे सम्झ में अचे पई। तव्हां हिकिड़े ॾींहं जो इजलास कॉल कयो आहे, तव्हां पंहिंजे सॼे MPs खे कॉल कयो आहे, बाबा जमहूरियत आहे, सभिनीनि जो हक़ आहे, हिकिड़ो निज़ाम पिया आणियूं ऐं इहो निज़ाम जेको आहे 4 सालनि ताईं बि हलंदो, सदियुनि ताईं हिन जा असरात पवंदा। इन करे अहिड़ी शइ आणियूं जंहिं ते सभिनीनि जी कंसेंसस बि हुजे, सभिनीनि जो हिन ते राज़िपो हुजे। तव्हां असांखे त राज़ी कोन कयो, कंहिंखे बि राज़ी कोन कयो। इन में जेका हदबंदी थी आहे, जेका हल्का बंदियूं थी वञनि सभिनि, जेकॾहिं उन ऑन ग्राउंड तां हलो ऐं ॾिसो त हिननि ॻोठनि जा ॻोठ गाइब करे छॾिया सिर्फ़ु पंहिंजो हल्को ठाहिण लाइ। हे ॿियनि लीडरनि खे था चवनि त हुननि ज़िला तोड़िया, त ज़िला त तव्हां बि तोड़िया आहिनि। तव्हां वरी कहिड़ा पंहिंजे पाण खे क्लीन हैंड्स चवंदो त न असां कुझु बि कोन कयो? तव्हां बि कयो आहे। तव्हां पंहिंजे मक़ासद जे लाइ हल्का बंदियूं बि पंहिंजे मक़सद सां था कयो,
तव्हां ज़िला बि तोड़ो था त ताकी हे ज़िलो मुंहिंजे फलाणे एमपी या एमएनए जो ठही वञे ताकी हिस्ट्री में हाणे असां उते ई स्टैंड कयूं था ब्रेक जो वक़्तु हे सभु आहे। शयूं आहिनि डॉक्टर साहब, ब्रेक खां पोइ मां हिन जो जवाब ज़रूरु तव्हां खां वठंदुमि। त असां पीपुल्स पार्टी तव्हां पीपुल्स पार्टी जमहूरियत जी दावेदार हुई पर तव्हां को अलाह साईं जे तरफ़ां तव्हांखे अलम कोन मिली वियो त तव्हां ई बस सिंध जा हाकिम रहियो ऐं तव्हां ई हुन जा धणी साईं ब्रेक खां पोइ डॉक्टर बाक़ी साहब असांजी जवाब पार्टियूं तव्हां खां त वठंदमि। नाज़रीन, वांगार में प्रोग्राम में थियूं वक़्तु आहे, हलनि। ब्रेक जो वठूं था ब्रेक।